जल्दी करो भाई, जल्दी करो, उसको गैस भर के और उनको होटल वाले को भी देना गैस। उसने पूरा एक सिलेंडर मांगा है, उसकी शादी है ना, तो उसमें। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाईजान जी। 350 किलो गैस है, और उसको जो है ना तनूर वाले को नान है, शीमाल है, उनको भेज देना 350 किलो जी भाईजान। सिलेंडर में गैस भरींदा हो? न न हवा भरींदा हूँ साईं, फूकड़ा उडारींदा हूँ। गैस आहे न, पोइ सिलेंडर पिया न। अच्छा। हाँ हाँ, हुकुम करो, जल्दी कयो बाबा, क्या चाहिए? इन सभिनी सिलेंडर में गैस आ? सभिनी में गैस आहे साईं। तव्हां पोइ साईं गैस भरींदा हो पाण माना? न न, इन में बर्फ रखी करे बर्फ जमाईंदा हूँ, पानी विझंदा हूँ। अच्छा, माना ये सभिनी सिलेंडर में गैस आ? जी साईं, सिलेंडर में गैस भरींदा हूँ। तव्हांखे त गैस न आहे न? न गैस मांखे छा जी आहे बाबा, गैस हूंदी आहे त वरी वेंदा आहियूं हुते बस। नहीं वॾो अलमी हुयो आहे, गैस भी सिंध मां निकिरे थी हाँ, ऐं सिंध में ई वरी गैस न आहे। बस इहा हाणे उन्हनि खे तव्हां हुकूमत वारनि खे चओ, मांखे छो था चओ? तव्हां माना गैस विकिणंदा हो? गैस विकिणंदो आहे, पंहिंजे चुल्हा सिलेंडर खणी अची त हुन में विझी जाए। 350 रुपए किलो आहे। तव्हां वटि अलाए घणा सिलेंडरनि में गैस आहे अलाए न? सभिनी आहे, सभिनी में आहे या न आहे, तोखे गैस भराइणी आहे त उहा ॿुधा। अच्छा टाइम न आहे बाबा एतिरो असां ॻाल्हाइण। आहे घणे भाई गैस जल्दी करो, और उसको शफीक को भी जो है सिलेंडर भर के दो। घणे किलो आहे गैस? 350 रुपए किलो आहे बाबा। 350 रुपया? 350 रुपए। माना 2 किलो अगर भरायूं तो 700 रुपया? हाँ जी जी जल्द। अच्छा, कितनी भरोगे? 700, 3.5 किलो भरोगे या क्या? मां चवां थो गैस तव्हांजी खुटी न वञे, एतिरी गैस अथव साईं? असां जो हे सिलेंडर आहे 30 किलन जो आहे, हिन में 30 किलो गैस पई आहे। अच्छा 40 जो आहे, 100 जो आहे। अच्छा, हाँ, जल्दी कर, छा करणो आहे? तव्हांखे घणे थी मिले गैस? तुंहिंजो कमु आहे, मां पंहिंजो प्रॉफिट तोखे छो ॿुधायां? तोखे गैस पंहिंजो भराइणो आहे त भराओ, मुंहिंजो छोकिरो भरे थो। उहो कीअं कमाई आहे हिन में? कमाई आहे त तॾहिं खोले वेठा आहियूं न बाबा। अच्छा, हा, छिता छो था तुझे? जितो त करे थो न, त कमाई आहे, हे आहे, हो आहे, तुंहिंजो अच्छा, कमु ये कहिड़ो जेका एलपीजी गैस आहे गाॾियुनि में बि इहा पवंदी आहे? एलपीजी वरी ॿी हूंदी आहे, उहा जेके एलपीजी खे कन्वर्ट कबी आहे, इहा हूंदी आहे चुल्हनि वारी गैस। अच्छा, हाँ। सीएनजी वारी ॿी गैस आहे? सीएनजी वारी ॿी आहे, मोटर ते हलाईंदा आहियूं असां, बिजली न हूंदी आहे, मोटर ते हलाईंदा आहियूं। गैस फुल भरे ॾींदा आहियो? वो जेतिरी चवंदे त भरे ॾींदोमांइ न, किलो अच्छा। चवे, 2 किलो 3 किलो जेको चवे। अच्छा, हाँ। ये साईं कोई सिलेंडर धमाको वमाको त न ॾींदो? धमाको न ॾींदो, असां वटि अहिड़ो को कुझु न थियो आहे। अच्छा, हा, पर रिस्क त आहे न, बच्चनि जी रोज़ी आहे, छा कयूं भला? ध्यान वाक्या। सिलेंडर यार फाटी न पई? अरे न फाटदा, जे फाटा त पोइ भला मां मरदुम न। जे फाटे तो त तूं वञ हलियो, तोखे भाव आहे त। गैस भराइणो हुयो इन करे पुछां। त वो ॾे त सिलेंडर भरियूं न यार, टाइम छो थो विञाए बाबा, माण्हू बीठा आहिनि, ॿिया ग्राहक बीठा आहिनि। सिलेंडर न साईं, लाइटर जी गैस ख़त्म थी वई, हिन में भरे ॾियो। थोड़ी थिक कई कोड़े, हिन में गैस विझां? ख़त्म थी वियो। हिन में त ख़ुदा से विझी ॾींदोमांइ, मां जो घर वारी गैस में विझां। घर वारी गैस छो विझंदी? न न, घर वारी गैस न, घर वारो सिलेंडर वारो में, उन में गैस। गैस त गैस आहे, लाइटर में भी वही पवंदो आहे। हिन में गैस? हाँ। इसमें रफीक गैस पड़ेगी या नहीं? 30 रुपए का और लो भाई, और दूसरा मिलता है इसमें, वो जो इसका जो पीछे वाला डालते हैं ना, उसका वो जो डुम्पर, वो बड़ा है, इसमें नहीं जाएगा। वो चयो कीअं गैस आहे जा? वो त गैस सिलेंडर जी आहे न, रत छो पीती थी, उथ बाबा तव्हां बि न हलायो दुकान में? तो भी न, तो एक गैस ही चरियो लथो थी, कराची में रहे तो लाइटर में गैस विझ रहा। सिलेंडर में भी तो भरे ॾियो आहे। अरे तो बाबा जाओ भाई, मथा नहीं खाओ, मथा नहीं खाओ। उर्दू छो था ॻाल्हायो? भाई यूं सारा सारा दिन लोग उर्दू आते हैं, उनसे वास्ता है न। मां त सिंधी में थो ॻाल्हायां। त बाबा न पवंदी आहे, लाइटर में न पवंदी आहे, ॿियो कोई होॾां मथां विझणी, होॾे वॾो अलमी वॾो आहे। धूड़ विझे, तूं अलमीअ खे उथ उथ बाबा, उथ साईं बंदि होॾे कर। ॾिसो कादरपुर में केॾी गैस निकिती? हाँ त को कादरपुर, उन मां निकिती जा, कादरपुर मां। यार लाइटर में विझी न ॾियो। गैस हिन में न पवंदी आहे, हिन में विझे से लाइटर, हिन बुबड़ो हिन में अंदरि वेंदो न, वेंदो न, हिन जो पाइप ॿियो हूंदो आहे। दुकानदारी नथी न दुकानदार, हल बाबा हल, हल तोखे गैस न भरणी, हलो हलो, चल ना, करे।